व्यूअर्स तव्हां सॉन्ग ॿुधो ॾुख थिए थो जॾहिं प्यार वारो को छॾे थो। अच्छा सर इहो ॿुधायो त प्यार वारो छॾे छो वेंदो आहे? यकीनन साम्हूं वारे कंहिं अहिड़ी ग़लती कई हूंदी का, है न? न बिल्कुलु इंसानु ग़लती जो घर आहे, ग़लती थी वञे, कॾहिं महबूब साईं खां कॾहिं पाण खां ग़लती थी वञे। त पोइ इन ग़लती खे मञण सां गॾु असां पंहिंजे हिन ख़ूबसूरत शाम खे, हिन ख़ूबसूरत प्रोग्राम खे अञा अॻिते था वधायूं। ऐं व्यूअर्स तव्हांखे ॿुधाईंदी हलां त रहमत ऐं ख़ुशनसीबी जी निशानी इहा आहे त हल्की हल्की बारिश बि थिए पई, पर इन खे इंजॉय कंदासीं ऐं हिन प्रोग्राम खे अञा वधीक ख़ूबसूरत ठाहींदासीं सर दिलशेर जे ख़ूबसूरत आवाज़ सां। हाणे कहिड़ो गानो ॿुधाईंदव? हा जी, गीत आहे भाऊ मुस्तफ़ा कोराई साहब जो, कलाम जो लफ़्ज़ आहिनि, मां उते ई अचां जिथे अवां हुजो, अचां कुर्ब लाइ थो मूंखे कुर्ब ॾिजो। जी व्यूअर्स, मां उते ई अचां जिथे अवां हुजो, त पोइ कुर्ब लाइ अचनि पिया। अचो त ही सॉन्ग इंजॉय कयूं। रुगो हुकुम कयो रुगो हुकुम कयो उते ईद सुमा तुझे चवण जी यादे जेको छो मुहडी दुस्मा मुझे सामू अचे भली के हुजे अम्हा जे सिर देखे एला सुही खो सोचवे माउते अचा जिथे अम्हा हुजो अचा कुर्बल थो मूंखे कुर्ब ॾिजो सिक लगी अम्हा जे प्यार जी मां दुखाया